Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. DG ISPR वटि सबूत आहिनि, हू पंहिंजे तौर नथो ॻाल्हाए। ख़त जो मामिलो सियासी हो त PTI वारा उनखे क़ौमी सलामती कमेटी में छो खणी विया। इमरान ख़ान पंहिंजी सियासत चमकाइण जे लाइ सिक्योरिटी इदारनि खे बि दाव ते लॻाए छॾियो आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त PTI ऐं IMF में थियल मुआहिदे जी पासदारी न कयूं त मुल्क जो दिवालो निकिरी वञे हा। PTI जे मुआहिदे तहत हिन वक़्तु पेट्रोल 300 रुपया फ़ी लीटर थियणो हो। इमरान ख़ान मुल्क खे मौजूदा हालतुनि ताईं पहुचायो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ़ इंसानी हक़नि जे बुनियाद ते परवेज़ मुशर्रफ बाबति बयानु ॾिनो हो। नवाज़ शरीफ़ वॾी दिलि जो मुज़ाहिरो कयो आहे। मुदाख़लत जा सबूत आहिनि त पोइ छा उन्हनि जी जांच न थियणु घुरिजे। क़ौमी सलामती कमेटी बि मञो त साज़िश थी आहे। न्यूट्रल्स साज़िश रोके पए सघिया। PTI सरबराह इमरान ख़ान चयो आहे त साज़िश जी ख़बर पवण ते न्यूट्रल्स खे सम्झायो त मुल्की मईशत गैर मुस्तहकम थी त केर बि संभाले न सघंदो। हिते न्यूट्रल रहण जो टाइम नाहे। कानून जी हुक्मरानी यकीनी बणाइण जी ज़िम्मेवारी अदलिया ऐं वकीलनि ते आहे। अवाम स्टैंड न वरितो त को बि वज़ीर आज़म आज़ाद परॾेही पॉलिसी न ठाहे सघंदो। इस्लामाबाद में वकीलनि खे ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो त पेट्रोल जा अघ वधण सां महांगाई 30% वधी वेंदी। PTI जी पैदा कयल ॾुखियाईनि सबबि टियों भेरो पेट्रोल महांगो करणो पियो। क़ौम जूं आदतूं मटाइण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। हुकूमत अकेले सिर मुल्क नथी हलाए सघे। पेट्रोल महांगो थियण बाद वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं मुशीरनि जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त 4 सालनि जी बुराई विख विख ते रंडक बणिजी रही आहे। हथ ॿधी अपील कयूं था त बचत ऐं सादगीअ ॾांहुं वञो। हाणे सादगी असांजे कल्चर जो हिसो थियणु घुरिजे। कमर ज़मान कायरा चयो आहे त बाज़ारूं सवेर बंदि थींदियूं त बिजली ऐं तेल जी बचत थी सघंदी। इहो कीअं मुमकिन आहे त फालतू ख़र्च कंट्रोल न कयूं ऐं चऊं त हुकूमत सभु कुझु ठीकु करे। ये हमारा रोजगार है, हम कहाँ जाए, भीख मांगे? ये हमारी रोजी है। पेट्रोल तो बहुत महंगा हो गया है, बहुत ज़्यादा महंगा हो गया है। अब आम आदमी की दस्तरस से मुश्किल हो गया है। पेट्रोल चौथों चक्कर चढ़े तो तकरीबन पेट्रोल सफ़ा रूज ते हलियो पियो आहे। पूरे दिन में गरीब आदमी जो है ना, अगर 400-500 का पेट्रोल डलवा लेगा तो फिर घर पे क्या लेकर जाएगा। जो कमा रहे हैं वही सारा पेट्रोल पे लग रहा है। 30 रुपया 35 रुपया 60 रुपया पेट्रोल वधाइण किथां जो हिसाब आहे। साईं गरीब माण्हू काॾो पुॼे। हर शइ महांगी थी वई आहे। पेट्रोल वग़ैरह कुझु अवाम ते रहम कयो। हुकूमत 21 ॾींहनि में टियों भेरो पेट्रोल महांगो करे महांगाई सटल अवाम जूं बायूं बताल करे छॾियूं। मुल्क में पेट्रोल जा अघ तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची विया। पेट्रोल 24 रुपया महांगो थियण बाद फ़ी लीटर 233 रुपया 89 पैसनि जो थी वियो। 59 रुपयनि जी वाध सां डीज़ल जो नओं अघु 263 रुपया 31 पैसा फ़ी लीटर मुक़रर। गासलेट 39 रुपया 49 पैसा महांगो थियण बाद फ़ी लीटर 211 रुपया 43 पैसनि जो थी वियो। वारह कोट गुलाम मोहम्मद, टंडो रहीम, मुबारकपुर, चूहर जमाली ऐं फुलसूधो मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। नवाबशाह में मुज़ाहिरे दौरान मछलनि माण्हुनि ॿिनि रिक्शाउनि खे बाहि ॾेई छॾी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घाटे तौर वाध रद्द। हुकूमत खां अघ फौरी वापसि वठण जो मुतालबो। सेनेट में अपोजिशन जो पेट्रोलियम शयुनि जे अघनि में धड़ाधड़ वाध ख़िलाफ़ एहतजाज ऐं गोड़। अपोजिशन लीडर शहज़ाद वसीम
इजलास में खिताब कंदे चयो त नाणे जो वज़ीर ऐं IMF जो नुमाइंदो किथे आहे, कहिड़े ॿिर में लिकी वेही रहियो आहे। चेयरमैन साहब, तव्हां नाणे वारे वज़ीर खे सेनेट में तलब कयो। अपोजिशन तरफ़ां सेनेट चेयरमैन जी डाइस जो घेराव ऐं पेट्रोल जे अघनि में वाध नामंज़ूर जा नारा। सेनेट चेयरमैन चयो त एहतजाज करण जो ही कहिड़ो तरीक़ो आहे, ॿाहिरि वञी नारा हणो। अपोजिशन सेनेटर्स ऐवान मां वॉकआउट करे विया। सभई माण्हू केस दाख़िल कराइण जे लाइ धिका खाई रहिया आहिनि। पुलिस खे मथनि रहम नथो अचे। माण्हू क़तल थींदा आहिनि पर केस दाख़िल नाहे थींदो। हिते 15,000 रुपया चोरीअ जो केस दाख़िल कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट तरफ़ां वापारी ख़िलाफ़ फुर जे केस ते ॿुधणी दौरान पुलिस ते काबर जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त किरोड़ रुपया टैक्स ॾींदड़ शहरी 15,000 रुपयनि जी फुर कीअं करे सघे थो। IG सिंध खे ईमानदार ऑफिसर मुक़रर करण ऐं मामले खे पाण ॾिसी रिपोर्ट पेश करण जी हिदायत। अदालत खैरपुर में वापारी ते केस दाख़िल कंदड़ जांच ऑफिसर खे ईंदड़ ॿुधणी ते तलब करे वरितो। थाननि ते कैमरास लॻाइण जो मक़सदु शहरनि खे नाहक बांदी बणाइण ऐं साइलिन जी शिकायत ख़तमु करणु आहे। थाणो कल्चर तब्दील करण जी कोशिश करे रहिया आहियूं। इन लाइ खोड़ ऑफिसर्स बदिली बि कया अथऊं। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त समूरनि थाननि जी कैमरा ज़रिए निगरानी SSP ऑफिस में कई वेंदी। कराची खां पोइ समूरी सिंध में थाननि ते कैमरास लॻायूं पियूं वञनि। दुआ ज़ोहरा केस बाबति सवाल जा जवाब ॾियण खां इनकार कंदे IG चयो त मामिलो ख़तमु थी वियो, हाणे इन ते न ॻाल्हाइणु घुरिजे। कराची ओभर पुलिस घरां निकिरी पसंदि जो परणो कंदड़ दुआ ज़ोहरा जो अगवा केस C क्लास करे छॾियो। कराची जी मक़ामी अदालत में दुआ ज़ोहरा अगवा केस जो चालान पेश। पुलिस जो चवणु आहे त दुआ ज़ोहरा मर्ज़ीअ सां पंजाब वञी निकाह कयो। सिंध में जवाबदारनि ते चाइल्ड एक्ट लागू नथो थिए। दुआ ज़ोहरा सिंध हाई कोर्ट ऐं मक़ामी मजिस्ट्रेट अॻियां बयान बि रिकॉर्ड कराए चुकी आहे। दुआ ज़ोहरा जो नंढी उमिरि में अगवा जो इल्ज़ाम साबित नथो थिए। अदालत खे अगवा केस C क्लास करण बाबति चालान मंज़ूर करण जी इस्तदा। कराची में क़ौमी तक 240 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। लांढी में गोश्त मार्केट जी पोलिंग स्टेशन मां प्रिज़ाइडिंग ऑफिसर बैलेट बॉक्स ॿाहिरि खणी आयो। PSP ऐं ॿियनि पार्टीज़ जे एहतजाज बाद बैलेट बॉक्स ॿीहर पोलिंग स्टेशन में रखियो वियो। RO मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन जा दौरा करण बाद चयो आहे त इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमरास लॻायूं वयूं आहिनि। करोड़ हुजे माना जहाँ UC असांजी माना नगर शहर आहे उन सालियानी बजट घणी हूंदी आहे ऐं जेको UC चेयरमैन आहे UC जेको वाइस चेयरमैन आहे काउंसलर जेको हूंदो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां जेको गवर्नमेंट जो जेको लोकल गवर्नमेंट जो लॉ आहे उनजे तरफ़ां माना कहिड़ियूं शयूं रखियल आहिनि त उहो UC चेयरमैन जो कहिड़ो कमु आहे जेको आम माण्हू करे सघे थो। ऐं पॉइंट टाइम में जेके तव्हांजी पार्टी आहे UC चेयरमैन आहे जेके बि UC बजट हुई उहा किथे किथे ख़र्च थी आहे UC बजट हुई केतिरी सिर्फ़ु असांखे एतिरो ॿुधायो पोइ साल जेका मिली आहे। बाबा साईं जे लाइ असां वटि इज़त आहे। साईं जा सभु साईं खे असां महिरबानी कयो 3 वोटनि ते साईं हेॾी किरोना आई छिती लॉकडाउन हुई हिननि चयो 12 माण्हुनि जा असांखे नाला लिखी ॾियो असां तव्हांखे राशन था ॾियूं। उन्हनि जा नाला NSC कार्ड जूं कापियूं ॾेई आया ऐं अॼु ॾींहुं ताईं राशन कोन आयो आहे। छा असांजे ॻोठ में ग़रीब न आहिनि। ऐं सिंध में मकानी चूंडुनि जे मौक़े ते वोटर्स तरफ़ां उम्मीदवारनि खां सख़्तु पुछाणनि जूं वीडियो सोशल मीडिया ते वायरल। उम्मीदवारनि जे लाइ चूंड मुहिम हलाइण हिकु चैलेंज बणिजी वियो। नौशहरो फेरोज़, फैज़गंज, लाड़कानो ऐं काज़ी अहमद सूधो ॿियनि शहरनि में उम्मीदवारनि खां पुछाणनि जूं वीडियोज़ साम्हूं अची वियूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अव्हां खे भली ख़ार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइंस सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।